अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वलक़द कतबना फ़िज़्ज़बूरि मिन बअदि ज़िक्र अन्नल अर्द यरिसुहा इबादियस सालिहून सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। पीर तरीक़त हज़रत क़िबला साईं सैयद एजाज हुसैन शाह बुखारी स्टेज ते जलीलुल कदर उलमा सादात ऐं पिंडाल में तशरीफ़ वठी अचण वारो मदीने वारे साईं जा आशिक़ वलीअनि जा हुबदार हो। रब जा लख शुक्राना जो असां उन जमायत में आयूं जेका जमायत अल्लाह जे वलीअनि सां मुहब्बत रखण वारी। असां मदीने वारे साईं जे आल अहले बैत सां मुहब्बत रखण वारा, मदीने वारे साईं जे असहाबन सां मुहब्बत रखण वारा। जे जे ज़ात के रब नवाज़ियो आ, इज्जत मान मर्तबो ॾिनो आ, असां हर उन ज़ात जी इज्जत ऐं मुहब्बत रखण वारा। सभई सुभान अल्लाह चओ था। जेकॾहिं अल्लाह ज़बान ॾिनी अथव गूंगा न आहियो त पोइ चओ सुभान अल्लाह। अल्लाह जे पाक कलाम मंझां जेका आयत सगोरी तव्हांजे साम्हूं तिलावत कयम, इन में रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु जल्ल शानु इरशाद फरमायो वलक़द कतबना फ़िज़्ज़बूर, ऐं अलबत तहकीक असां ज़बूर में लिखी छॾियो हुयो। मिन बाद ज़िक्र, नसीहत खां पोइ ज़िक्र खां पोइ ज़बूर में असां हीअ ॻाल्हि लिखी छॾी हुई। कहिड़ी? अन्नल अर्द, बेशक धरती, बेशक ज़मीन, यरिसुहा, उन जा वारिस थींदा, उन जा मालिक थींदा, इबादी जेके मुंहिंजा बाना आहिनि। इबादी सालिहून, मुंहिंजा उहे बाना जेकी सालिह आहिनि, मुंहिंजा उहे बाना जेकी सालिह आहिनि। चओ मुंहिंजा उहे बाना जेकी सालिह आहिनि। अल्लाह तो फरमाए त ज़बूर में ज़िक्र खां पोइ असां इहा ॻाल्हि लिखी छॾी हुई त ज़मीन जा वारिस मुंहिंजा बाना थींदा जेके सालिह बाना आहिनि। जेकी अल्लाह ताला आसमाननि मां किताब नाज़ुल कया न, इंसाननि जी रहबरी ऐं रहनुमाई जे लाइ, हक़ ऐं सच जी वाट ॾेखारण जे लाइ, गुमराहनि खे घस लाइण जे लाइ,
बदकारन के नेकोकार बनाने जेला, रब का परे पियल पानन के रब जे करीब करने जेला अल्लाह आसमान मा किताब मोकलिया पंजे नबियन जे मथा, पंजे पैगंबरन जे मथा अल्लाह आसमानी आकाम नाजुल कया। उहे किताब उहे सहीफा खोड़ पर वड्डा किताब चार। घना किताब है ने, तौरात हजरत मूसा थे, जबूर हजरत दाऊद थे, इंजील हजरत ईसा थे, कुरान मदीने वाले साईं। सुभान अल्लाह। यहाँ ठहरियो वाले न, सुभान अल्लाह, दिल ठहरियो वाले न, सुभान अल्लाह। ये किताब आसमानी किताब अल्लाह पंजे नबियन ते नाजुल कया। उहे किताब अज्ञा जेकी हुया उहे किताब नबियन ते अल्लाह ताला जी हजरत मूसा अलैहिस्सलाम के तौरात मिलो पर तख्तियुन ते लिखल हुयो, तख्तियुन ते लिखल। हजरत मूसा के कोहे तूर ते रब घुरायो, जबल तूर सेना ते मूसा कलीमुल्लाह चिल्लो कमायो, 40 ॾींहं रब जी इबादत कई, पो तख्तियुन जी सूरत में तौरात रब ॾिनुस ते हे मूसा हिन में हर शे जो मूं ज़िक्र लिखी छॾियो आ, तुंहिंजे लाइ तुंहिंजी कौम बनी इसराईलन जे लाइ हक़ ऐं सच जी वाट तौरात में मूं लिखी छॾी। पर कुरान मदीने वाले साईं जे दिल पाक ते रब लाथो। तख्तुन जे सूरत में न मिलियो, पन्नन जे सूरत में न मिलियो, काठ जे लकड़ी जे तख्तन ते लिखियल न मिलियो, वणन जे पन्नन ते लिखियल न मिलियो। इहो कुरान जिब्रील खणी आयो मदीने वाले मीर जे दिल पाक ते नाज़िल। सुभान अल्लाह। ऐं पो मदीने वाले मीर पंहिंजे मिठड़ी मिठड़ी ज़बान सां, पंहिंजे प्यारी प्यारी ज़बान सां पंहिंजे सहाबन के पढ़ी ॿुधायो, असहाबन के कुरान सेखारियो, अहल बैतन के कुरान सेखारियो। मुस्तफा करीम उस्ताद ऐं असहाबी मुस्तफा जा शागिर्द। सुभान अल्लाह। मदीने वारो कुरान पढ़ाए, अबू बकर कुरान पढ़े, मुस्तफा सोनो कुरान पढ़ाए, उमर फारूक कुरान पढ़े, मदीने वारो मीर कुरान पढ़ाए, उस्मान गनी मुझे मौला अली शेरे जली हैदरे करार कुरान पढ़े। सुभान अल्लाह। पो इन्हनि असाबन जो थोरो आ जो कुरान ॿुधूं मदीने वारे खां, सीने में सांढियूं, याद कयूं ऐं उम्मत ताईं पहुचायूं, जो अॼु बि जैकमाबाद में हर आशिक जे घर में कुरान रखे। सुभान अल्लाह। तांजे घर में भी कुरान आहे? आहे न घर में? पढ़ंदा बायो या रुगे रखे तो पोतियुन में वेड़े रखे जुड़े तो 15 20 25 पोतियूं वेड़ींदा सीधो लगे छा? पुट कुरान अदब जे लाजे करे चोली वेड़ियो तो मनो काने, भली वेड़ियो हिकड़ी ब काफी आ। हे 20 25 चोलियुन में वेड़े, जारन में लिकाए न रखो, कुरान खोले पढ़ो तो कुरान चवे छा तो रब फरमाए छा। सुभान अल्लाह। कुरान जारन में रखण जे लाइ न है, कुरान सीने में सांढण जी शय आ, कुरान पढ़ण जी शय आ। पढ़ो तवां ते रहमत वसे, ॿुधो तवां ते रहमत वसे, कुरान के ॾिसो तवां ते रहमत वसे। हज़रत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी फरमाइन था जे नज़र कमज़ोर थी वञेव न, रुगे कुरान के खोले हीअं वेही ज़ियारत कयो, रुगे ॾिसो वेही दीदार कयो, तव्हांजी निर्त चिटी थी वेंदी, नज़र मज़बूत थी वेंदी। जेको चए थो न मूंखे शब कोरी आ, रात जो नथो ॾिसां ॾींहं जो ॾिसां थो, कुरान खणी पंहिंजे अखियुनि सां मले, कुरान खणी पंहिंजे सीने सां मले त सीनो बि रोशन, अखियूं बि रोशन थी वञे। अल्लाहु अकबर।
कुरान पढ़ो बि सवाब, कुरान रुगे ॿुधो त बि अजुर ऐं सवाब। मदीने वारा साईं रात जो वगड़ो आ, सोना हबीब मदीने जी गली मां गुजरिया त हिकिड़ो असहाबी पंहिंजे घर में कुरान पियो पढ़े। छा पियो करे? तुंहिंजे घर में भी कुरान पढ़बो हूंदो, टीवीअ खां वांध काई मिले त कुरान पढ़ी, हिन मोबाइल खां वांध काई मिले हेॾे सिपारे जेतिरी मोबाइल कयूं तो वती, इन्हें में ही मशगूल आही त सिपारो तू कुरान किथां खोले पढ़ी। असहाबी रात जो वक्त आ पंहिंजे घर में कुरान छो पढ़े? मदीने वारा साईं गली मां गुजरिया, हुजूर बीही रहिया। सख्त थधी रात आ, सर्दी दी मौसम आ, मुंहिंजा दोस्तों थधी हवा पई लगे, डिघी रात सर्दियुनि जी, असहाबी कुरान पढ़ंदो रहियो, मदीने वारो घिटी में कुरान ॿुधंदो रहियो, ॿुधंदो रहियो। सुभान अल्लाह। हाँ, कुरान पढ़ण भी मुस्तफा जी सुन्नत आ, पर कुरान ॿुधण भी मदीने वारे मीर जी सुन्नत आ। जैसी तई कुरान पढ़ंदो रहियो, मुझो दिल पर लजपाल नबी गली में बीठे कुरान ॿुधंदो रहियो। जेॾी महिल उन कुरान जी तिलावत खां ख़ामोशी थी, हुजूर जन वापस पंहिंजे हवेली पाक ते मोटी आया। सुबह जो फजर नमाज से वो असहाबी आयो, साईं करीमन फरमायो त वाह जो सोहणो पियो कुरान पढ़ी, अज मूं भी तुझो कुरान गली में बीठे ॿुधो पे। या रसूल अल्लाह जे मुखे खबर हुजे हाँ तो मुझो यार छो मुझो आवाज ॿुधे, मुझो दिलदार छो मुझी तिलावत ॿुधे, त मां अञा ठाहे ठाहे सुहिणो करे कुरान पढ़ा जी मुझो महबूब मूं ते राज़ी थी। सुभान अल्लाह। हाँ, सुभान अल्लाह। कुरान पन्ने ते लिखजे, यो पन्नो इज्जत वारो। कुरान कपड़े ते लिखजे, कपड़ो इज्जत वारो। कुरान के दीवार ते लिखजे, उहा दीवार इज्जत वारी। पर जे सीने में कुरान, जे ज़हन में हाफिज़े में कुरान, यो इज्जत वारो आहे या न? अल्लाह। हजरत बिशर हाफी रहमतुल्लाह अलैह, हाफी जी माना पेरन उघाड़ो, हाफी माना नालो बिशर हुस, पर लक़ब पइजी वियो हाफी, पेरन उघाड़ो। खबर अथव छा जी करे? इब्तिदा दौर में शराब पींदो, शराब जो मवाली, शराब जो आदी, हिकड़े ॾियारे नशे में धुत अचे पियो गली ॾयूं त हिकड़ो कागज़ जो टुकड़ो ॾिठई, उन कागज़ जे टुकड़े ते लिखियल हो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह, मुझे रब जो नालो अल्लाह रहमान रहीम, यो पट में पियो मवाली माण्हू ओ खयई, बिन दिरहमन जो अतुर वरतई, उनके कागज़ के खुशबू लगाई, खुशबू सां लगाए पंहिंजे पटके जे वर में विधई, पटके जे वर में हीअं त इहो कागज़ जंहिंते बिस्मिल्लाह लिखियल आहे न, इहो पेरनि में नथो ठहे, मुंहिंजे पग में हुजे। पेर हेठ न पटको सर मथे आ, यो हेठ नथो सुहे मुझे। रात थी आ, आवाज आयो बिशर तो मुझे नाले के जमीन का खणी पटके ते मथा हो कयो, मु तुझे नाले के जमीन का खणी अर्शन ताईं बुलंद। सुभान अल्लाह। बिस्मिल्लाह जे अदब जे करे विलायत मिली वियसि। शराबी मजा वली उल्ला पुट अदब छा कयई, छा कयई? अदब आ त ईमान आ, अदब न है त ईमान कोने। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे ताकीद, नारे हैदरी, नारे पीर, ताजदारे खत्म नबूवत, लब्बैक लब्बैक लब्बैक। सुभान अल्लाह। मु अर्ज कयो त कुरान जी आयत हिकड़ी, कुरान जा चंद लफ्ज
कागज ता लिखियल हुजन उन कागज जो इज्जत एतराम करे तो वली बणजी वने पर जे 30 सिपारा कुरान जा हाफिज सगोरे सीने में सांढ्या आहिनि इन हाफिज जी का इज्जत आहे कि न इन आलिम जी का इज्जत आहे या न जे कुरान पंजे कुरान जो इल्म सीने में सांढियो आहे ता चंदा मुल्लो आहे हे मुल्लो आहे ता घटिया नजर सां ॾिसंदा आहियो पुट तू इन हाफिज के हिकारत वारी नफरत वारी नजर सां न ॾिस अल्लाह वटि इन हाफिजन जो वॾो शान अथई जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो न हाफिज कुरान जो अबो ऐं अमड़ ईंदा रब फरमाईंदो इन जे पीउ मां खे वठी चो नूर जा मिंबर लॻाइबा उन्हनि खे बादशाही ताज उन्हनि जे सिरनि ते ढकायो वेंदो एॾो त रोशन ताज हूंदो जीअं ज़मीन में सिज उभरंदो आहे जग रोशन थी वेंदो आहे इन सिज जी रोशनी खां बि उन ताज जी रोशनी वधीक हूंदी जेको हाफ़िज़ क़ुरान जे अबे ऐं अमड़ खे सिर ते ताज पहिरायो वेंदो सुभान अल्लाह हाफ़िज़ हेॾे आहे केरु सॾींदुसि अल्लाह जुल जलाल वल इकराम हाफिज हेॾे आ अज मूंखे कुरान त पढ़ी ॿुधा चवंदो मालिक कुरान तुंहिंजो मां पढ़ां रब फरमाईंदो हा दुनिया में कॾहिं मुसले ते पढ़ाईंदे कॾहिं स्टेज ते पढ़ंदे कॾहिं लाउड में कॾहिं मजलिस में कॾहिं माण्हुनि जे साम्हूं अॼु मूं रब जे अॻियां पढ़ त मां तुंहिंजो कुरान ॿुधां हिकिड़ी आयत पढ़ंदो रब हिकिड़ो दर्जो वधाईंदुसि वरी बी आयत पढ़ंदो बियो दर्जो वधाईंदुसि टी आयत पढ़ंदो टियों दर्जो वधाईंदुसि मदीने वारे साईं फरमाया अतरगीब तरहीब में इमाम मुनज़री आणे थो त जेतिरियूं कुरान में आयतूं आहिनि एतिरा जन्नत जा दर्जा आहिनि जंहिंखे जेतिरियूं आयतूं यादि उन जा ओतिरा रब दर्जा बुलंद कंदो सुभान अल्लाह खबर तो कुरान में आयतूं घणियूं आहिनि 6666 घणियूं जंहिंखे सॼो कुरान यादि आहे जन्नत जो सभ खां आला में आला ऊचे में ऊचो दर्जो हाफ़िज़ कुरान खे मिलंदो हाँ पोइ जेॾीमहिल हाफ़िज़ कुरान रब जे अॻियां कलाम इलाही जी तिलावत कंदो रब फरमाईंदो हाफ़िज़ हाणे तोखे दर्जा वधायम जन्नत जा जन्नत तुंहिंजे हवाले आहे वञ जन्नत ॾे जेॾीमहिल जन्नत ॾे वेंदो रब फरमाईंदो हाफ़िज़ अकेलो न वञ पंहिंजे घर जा 70 माण्हू छॾाए पाण सां गॾाए जन्नत में वठी ऐं जेॾीमहिल आलिम ईंदो न आलिम सगोरो पंहिंजूं 7 पीढ़ियूं छॾाए जन्नत ॾे वठी वेंदो सुभान अल्लाह 7 पीढ़ियूं 7 पुश्तूं बाबो पीउ ॾाॾो पर ॾाॾो तड़ ॾाॾो सुकड़ ॾाॾो झकड़ ॾाॾो इजाजत मिलंदी 7 पीढ़ियुनि खे छॾाइण जी इजाजत रब ॾींदो ऐं आलिम जेॾीमहिल ईंदो न रब फरमाईंदुसि ओ मौलवी साहब बी हे महशर जो मैदान थी ॾिस जंहिंखे जंहिंखे सुञाणी उनखे पाण सां गॾु वठ चवंदो मौला ओ हे माण्हू अथई जंहिं मूंखे वुज़ूअ जे लाइ पाणी जो करो भरे ॾिनो मौला हे माण्हू आहे जेको मूं सां गॾु उमिरे ते हलियो हो मौला हिन खे सुञातो त हिन मूंखे उञारो हुअसि मूंखे पाणी जो गिलास पियारियो हुयो रब फरमाईंदो सुञाण सुञाण महशर जो मैदान सॼो अथई जन जन खे सुञाणी उनखे पाण सां गॾाए जन्नत ॾे वठी वञ फकीर ईंदो आबिद ईंदो सालिह ईंदो सूफी ईंदो दुर्वेश ईंदो पंहिंजो सिर तगाए सिर छॾाए जन्नत ॾे वेंदो आलिम ईंदो हज़ारनि खे छॾाए जन्नत ॾे वठी सुभान अल्लाह इहो कमु कजे जी कुरान पढ़जे कुरान याद कजे हेतिरा अलाह पुट ॾिना थी हिकिड़ो त पुट हाफ़िज़ बणा चवा कमु कहिड़ो कंदो ई चई मूंखे 8 पुट आहिनि
चई पुट न तो पुछाए चई पुछाए तो कम केड़ो कंदो चई 8 पुट आहिनि चई बाबा धंधो चई धंधो इहो ई त कंदो आहियां इहो ई त धंधो आहे मुंहिंजो अल्लाह बख्शे ॾींदो आहे भली 8 जा 10 पुट ॼणियो पर पंहिंजे बच्चन खे क़ुरान पढ़ायो पंहिंजे बच्चन खे दीन जो इल्म पढ़ायो भली अंग्रेजी पढ़ायो स्कूल में पढ़ायो कॉलेज में पढ़ायो यूनिवर्सिटी में पढ़ायो भली बीए एमए एलएलबी करायो पीएचडी करायो भली तव्हां पंहिंजे बच्चन खे एमफिल करायो पर यार क़ुरान जरूर पढ़ाइजो बच्चन खे क़ुरान जरूर पढ़ाइजो लो जुइल फी इहाबिन महतरक जेकॾहिं क़ुरान खे चमड़ी में वेढ़े ऐं बाहि में विझजे उन चम खे बाहि न साड़ींदी यानी जंहिंजे अंदर में जंहिंजे वजूद में क़ुरान याद आहे जहन्नम जी बाहि उन वजूद खे न साड़ींदी सुभान अल्लाह रब तो फरमाए वलकद कतबना फिज़ ज़बूर मिन बाद ज़िक्र असा आसमानी किताब तौरात में लिखियो हुयो तौरात खां अग में असा ज़िक्र में भी लिखियो हुयो ज़िक्र मजा मुराद ज़बूर ज़िक्र मजा मुराद इंजील रब जो फरमाए हिय गाल मां रब तौरात में लिखी इहा गाल मूं रब इंजील में लिखी इहा गाल मूं रब ज़बूर में लिखी केड़ी गाल या कुरान में भी लिखी छड़िया त अन्नल अर्द यरसुहा इबादिय सालिहून जेका जमीन जेका धरती इन्हें जा वारिस इन्हें जा मालिक इन्हें जा हकदार मुंहिंजा सालिहबान आहिनि तफसीरन लिखियो इन जमीन मजा मुराद छाहे इन बानन मां मुराद केड़ी आ मुंहिंजा दोस्तो रूहुल बयान वारो छोर खे त अल अर्द मां मुराद जन्नत जी ज़मीन आ इबादी सालिहून मजा मुराद अल्लाह जा वली अल्लाह जा सालिहबान आहिनि रब फरमाए थो ज़बूर में लिख में तौरात में लिख में इंजील में लिख में कुरान में लिख में दस्तावेज जीअं लिखबो आहे लिख पढ़ करे बनी ॾिबी आहे लिख पढ़ करे ज़मीन ॾिबी आहे मूं पंहिंजे आसमानी किताबनि में जन्नत जी ज़मीन लिखी पंहिंजे वलियन खे ॾेई छॾी आहे सुभान अल्लाह जन्नत जी ज़मीन जा वारिस जन्नत जी ज़मीन जा मालिक मूं रब पंहिंजा बाना बणाए छॾिया आहिनि मुंहिंजा वली मुंहिंजा दोस्त मुंहिंजा सालिहबाना इहे जन्नत जा वारिस मूं रब बणाए छॾिया आहिनि उहे अल्लाह जा बाना जेकी दुनिया में रब जो ज़िक्र कंदा आहिनि रब जी इबादत कंदा आहिनि रब जी बंदगी कंदा आहिनि तुंहिंजूं अखियूं निंड कंदियूं अल्लाह वारा रात जो उथी ज़िक्र कंदा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह तुंहिंजूं अखियूं निंड कनि अल्लाह वारनि जूं अखियूं जागनि वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा उहे अल्लाह जा बाना आहिनि जेके रात जो उथी ख़ल्क़ सुम्ही पवे पर हू पंहिंजा पासा बिस्तरनि खां जुदा कंदा आहिनि नरम गरम बिस्तर खे छॾे पंहिंजे मुसले खे आबाद कंदा आहिनि सजदनि में क़यामनि में रुकू कंदे रात गुज़ारींदा आहिनि रब थो फरमाए तव्हांखे पंहिंजो नफ़सानी आराम प्यारो आहे मुंहिंजे बाननि खे मुंहिंजी इबादत प्यारी आहे इन बंदगी करण वारा मुंहिंजे हुज़ूर में झुकण वारा जन्नत जा खातेदार इहे अथव सुभान अल्लाह
जरे क़यामत जो ॾियारो थींदो अल्लाह ताला जल शानो पंहिंजे दोस्तन पंहिंजे वलियन के जन्नत हवाले कंदो फरमाइंदो हाणे तव्हां जन्नत वंडियो मुंहिंजी मखलूक में पुट जन्नत जे वंडण वारा अल्लाह जा वली हूंदा रब जे रहमत के वंडण वारा अल्लाह जा वली हूंदा मिशकातुल मसाबी में हदीस आ अल्लाह जूं 100 रहमतूं आहिनि ॻाल्हायो घणियूं कुल रहमतूं रब जूं 100 आहिनि उन्हनि रहमतुनि मज़ा सिर्फ़ हिकिड़ी रहमत रब दुनिया में लाथी आ ही जेके भलायूं रब जूं ॾिसी थो ज़मीन में आबादियूं सरसब्जियूं रब जी हिकिड़ी रहमत जो रंग आ हिक ॿिए में मोहब्बतूं उल्फतूं माउ पंहिंजे बचन सां मोहब्बत रखे औलाद पंहिंजे अबे अमड़ सां प्यार रखे दोस्त पंहिंजे दोस्त के भाई फाड़ींदड़ जानवर पंहिंजे बच्चन सां प्यार रखने उन हिकिड़ी रहमत जो रंग आ हिकिड़ी रहमत रब दुनिया में इस्तेमाल कई आ बाक़ी 99 रहमतूं रब पाण वटि लिकाए मख्फी करे रखियूं आहिनि उहे 99 रहमतूं इस्तेमाल ई न कयूं जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो त 99 उहे रहमतूं ऐं हिकिड़ी रहमत जेका ज़मीन ते नाज़ुल कयई इहे सभई रहमतूं गॾाए 100 रहमतूं अल्लाह पंहिंजे वलियन जे हथ में ॾींदो ओ मुंहिंजा दोस्तो ही मुंहिंजूं रहमतूं मुंहिंजे बानन में वञी वंडियो विरायो सुभान अल्लाह अज मानू चवंदा वलियन वटि छो था वञो वलियन वटि छा थो मिले वली छा ॾींदा वलियन वटि छा मिलंदो अच तोखे मदीने वारे जो फरमान थो ॿुधायां वली रब जी रहमत के वंडण वारा थई वली जन्नत जी ज़मीन के वंडण वारा थई सुभान अल्लाह पोइ जंहिंजी अल्लाह वारनि सां निस्बत आ अल्लाह वारनि सां मुहब्बत आ जंहिंजी अल्लाह वारनि सां दिल जी तार जुड़ियल आ ये वली सगोरा पंहिंजे हुबदारनि खे सिफारिश करे छॾाए जन्नत ॾे वठी वेंदा सुभान अल्लाह जे हिकिड़ो हाफिज 70 माण्हू छॾाए हिकिड़ो आलिम 7 पीढ़ियूं छॾाए त पोइ वली घणा छॾाईंदो वणियो भले न वणियो ॻाल्हि सम्झ में आयव भले न आयव पुट असां सुन्नी भाग वारा आहियूं जो रब करीम असांखे वलियनि जो हुबदार बणायो आहे छो त ये वंड असांखे मिलणी आहे रहमत असांखे मिलणी आहे तू सोचींदे हूंदे न वहाबी बि त क़ुर था पढ़नि न ये छो था बुग़्ज़ रखनि वलियनि सां अल्लाह वारनि सां छो था दुश्मनी रखनि कंहिंजी अबू बकर सां दुश्मनी कंहिंजी उमर सोणे सां दुश्मनी कंहिंजी उस्मान गनी खे घटि वधो ॻाल्हाए को बगदाद वारे पीरनि जे पीर दस्तगीर खे घटि वधो ॻाल्हाए पर सुन्नी वाहिद जमायत आहे जेका हर अल्लाह जे प्यारे सां मोहब्बत रखे सुभान अल्लाह पुट इहो भाग तुंहिंजो आहे इहो नसीब तुंहिंजो आहे इहो मुक़दर तो सुन्नीअ जो आहे पोइ हिकिड़ी ॻाल्हि चवरायां चवंदे पढ़ायां पढ़ंदे ॻायां ॻाईंदे मां सुन्नी आहियां मां सुन्नी आहियां मां सुन्नी आहियां मां सुन्नी आहियां मुंहिंजो सुन्नत सां बसि प्यार आहे बस मुंहिंजो बेड़ो पार आहे बस मुंहिंजो बेड़ो पार आहे मां सुन्नी आहियां मां सुन्नी आहियां मां सुन्नी आहियां मां सुन्नी आहियां हड़ई चो मां सुन्नी आहियां सुन्नी आहियां मुंहिंजो सुन्नत सां बस प्यार आहे मुंहिंजो इश्क आहे सुणे अरबीअ सां बस मुंहिंजो बेड़ो
बस मुझो बेड़ो मीलाद नबी जो मलाया थो मां गऊं सजी यारी खामा थो मीलाद नबी जो मां गऊं सजी यारी हर वलियो मुझो सरदार आहे बस मुझो बेड़ो मां सुन्नी आया मुझो सुन्नत सां बस प्यार आए बस मुझो पार आहे मां सुन्नी अल्लाह कदो मदीने वारे जो दीदार थींदो चो सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह अज मानू चवन था वलियन वट छा थो मिले वलियन वट छो था वणो बुधो दो ना अब अल्लाह हिते न तो बुधे वजा हिते न तो दुआ कबूल करे जा वलियन वट छो था वणो कलंदर जे आस्थाने ते छो था वणो भिटाई वट छो था वणो सोने कंबर वारे साईं वट छो था वणो अल्लाह वारे साईं वट छो था वणो चवंदा पीर से रोजे धनी जे दरगाह ते छो था वणो सोई शरीफ छो था वणो साईं अब्दुल नबी शाह सोनो उर्स मुबारक अचे वथो पियो हां साईं जुम्मे जी रात बि जुम्मे जी वरी सोने सैयद अब्दुल नबी शाह जो 82 नंबर उर्स सुभान अल्लाह तडो बि सैयदन जो उर्स बि सैयदन जो जन नंगर जा हिकड़ो गिरो खाधुई न सैयदन जो नंगर क़यामत में इहो बि नंग सुञाणंदा पाण सा गडु जन्नत रे वठी अल्लाह हां चवन था त वलियन वट छा थो मिले छो था वणो अच तोके मदीने वारे मीर जी हदीस बुधाया त वलियन वट छा थो मिले हदीस जो पेरी हवाला दिया हदीस पाका मजम कबीर इमाम तबरानी जो जिल्द 12 सुफ़ो नंबर 358 जो किताब हिलियतुल औलिया जिल्द 3 सुफ़ो नंबर 225 टियों किताब मौजम इब्ने असाकिर जिल्द 2 सुफ़ो नंबर 793 चौथों किताब मजमुअ ज़वाइद जिल्द 8 सुफ़ो नंबर 192 पंजों किताब कंजुल उम्माल छहों सतों किताब अत-तरगीब व तरहीब इमाम मुनज़री जो इनन हड़नी किताबन में रिवायत बीठिया मदीने वाले साईं जो असाबी हजरत अब्दुल्ला बिन उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु तो रिवायत करे काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्न लिल्लाहि अज़्ज़ व जल्ल खल्कन खलकहुम लिहवाइजिन नास अल्लाह जे बानन मां हिकड़ा पाना हिन अल्लाह जे बानन मां हिकड़ा पाना हिन जन के रब खलकियो इन जे लाया त मानुन जू हाजतूं पूरियूं कने मानुन जू जरूरतूं पूरियूं कने उन्हन के रब खलकियो ही इने जे लाया पैदा ही इने जे ला कयो आ खलकहुम लिहवाइजिन नास मानुन जू जरूरतूं मानुन जू हाजतूं मानुन जू तमन्नाऊं पूरियुन करण जे लाए रब उन्हन बानन के पैदा कयो आ अगते हदीस जा लफ्ज बुधो यफज़उन नासु इलैहिम फी हवाइजिहिम मानुन के जडे का हाजत पवंदी आ त डोड़ंदा आहिन उन्हन जे दर ते भजंदा आहिन उन्हन जे दर ते वींदा आहिन उन्हन जे आस्थाने ते जन के रब पैदाई मानुन जे ज़रूरतुन पूरे करण जे ला बणायो सुभान अल्लाह तू चवी तो अल्लाह न तो बुधेव छा छो था वणो मदीने वारे का पुछ त असां छो था वणो पुट करण वारो त अल्लाह हुआ न फाइल त अल्लाह हुआ न
ताकत त अल्लाह जी आहे न, पर जंहिंखे रब ॾिए, जंहिंजे हथनि सां वंडे। हज़रत शाह हबीब सुणे भिटाई जो भिटदड़ी बादशाह जो वालिद साहब हिकड़े ॾियारे सामी फकीर आया, शाह हबीब वटि रात रहिया, मानी वानी खाराई, खिदमत कई, सुबुह जो हलिया विया, वञनि पिया पंहिंजे मुर्शिद ॾे हिंगलाज। सुबुह जो जेॾीमहिल फकीर रवाना थी विया, शाह भिटाई पंहिंजे बाबा साईं शाह हबीब खे चयो, बाबा ये रात महिमान केर हुया तव्हां वटि, ये रात जेके माण्हू आया केर हुया? शाह हबीब चयो, कूड़ा सामी, कूड़ो सामियुन पंध, हो तो वसे हर हंद, ही था गोलन हिंगलाज में। ओ अब्दुल लतीफ, ओ पुटड़ा, कूड़ा सामी हुया, कूड़े पंध में हुया, अल्लाह त हर जाइ ते आ, पर ही पिया वञनि पंहिंजे मुर्शिद ॾे, ही पिया वञनि हिंगलाज ॾे। हो तो वसे हर हंद, पर ही था गोलन हिंगलाज में, अल्लाह त हर जाइ ते आ, पर ही था चवनि हिंगलाज में मुर्शिद मिलंदो, हिंगलाज में रब मिलंदो। कूड़ा सामी, कूड़ो सामियुन पंध, हो तो वसे हर हंद, पर ही था गोलन हिंगलाज में। भिटाई फरमायो, बाबा ये नचो, बाबा इए नचो, हकीकत इए नाहे जीअं तूं थो चवीं। त शाह हबीब जो पुट, ओ अब्दुल लतीफ भिटाई भला तूं ॿुधाए छा चवां? चईं, बाबा हीअं चओ, सच्चा सामी, सच्चो सामियुन पंध, सच्चा सामी, सच्चो सामियुन पंध, हो तो वसे हर हंद, पर हिननि मिलियो हिंगलाज में। सुभान अल्लाह। सच्चा सामी, सच्चो सामियुन पंध, हो तो वसे हर हंद, पर हिननि मिलियो हिंगलाज में। बाबा रब त हर जाइ ते आ, पर जंहिंखे जितां रब जो कुर्ब मिलंदो, उन मुर्शिद जे आस्थाने ते वरी वरी वेंदो। पोइ जेकॾहिं कंहिंखे सुहिणे सैयद अब्दुल नबी शाह जे दर तां रब मिलियो आ, त वरी वरी वेंदो। कंहिंखे कंबर शरीफ मां रब मिलियो आ, कंहिंखे किंगरी शरीफ मां रब मिलियो आ, कंहिंखे देसो शरीफ मां रब मिलियो आ, कंहिंखे मातली शरीफ मां रब मिलियो। अल्लाह। रब तो मदीने वारो साईं तो फरमाए, त खलकन खलकहुम लिहवाए जिन्नास। रब ये मानू पैदाई ने दिला कया है ने, मानुन जूं जरूरतूं पूरियूं करण जे लाइ। पो को मानू उन्हनि वटि ईंदो, यफ़्ज़उ नास इलैहिम फी हवाइजिहिम। माण्हुनि खे जॾहिं ज़रूरत पवंदी, कंहिंखे पुटु खपे, कलंदर जे दर ते ईंदो, मौला कलंदर जे सदके पुटु ॾे। पुटु रब ॾींदो आ, कलंदर न ॾींदो आ, भिटाई पुटु न ॾींदो आ। हाजत पूरी मुर्शिद न कंदो आ, हाजत पूरी अल्लाह कंदो आ। वलीअ जा हथ खजंदा, वलीअ जे हथनि में कमाल रब रखाईंदो आ, वलीअ जे नज़रुनि में पावर रखंदो आ, वलीअ जे लफ़्ज़नि में रब तासीर रखंदो आ। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, वलीअ जा लफ़्ज़ निकिरंदा आहिनि, उहे रब जी तक़दीर बणिजी वेंदा आहिनि। कॾहिं ज़ाहिरी तरह मदद कंदो, कॾहिं बातिनी तरह मदद कंदो। वलीअ सखी हूंदा अथव, वलीअ सखी हूंदा, को हाजतमंद आयो, कंहिंखे 500 था खपनि, 5 अबा वठो, अबा कंहिंखे 500 ॾिनई, कंहिंजी सिफारिश करणी, साईं फलाणो वॾेरो तुंहिंजो मुरीद आहे, साईं मुंहिंजी सिफारिश कजांइ। अबा ईअं बि आहे, साईं फलाणो ऑफिसर, फलाणो सेक्रेटरी तव्हांजो मुरीद आहे। वलीअ जा लफ़्ज़ निकिरंदा, अॻियों हू बि चवंदो मुर्शिद चयो आहे।
कॾहिं ज़ाहिरी मदद कंदो आ, कॾहिं बातनी मदद कंदो आ। माण्हू खे न चवंदो, वॾेरे अमीर ऑफिसर खे न चवंदो, पंहिंजे रब खे चवंदो। हज़रत महबूब इलाही रहमतुल्लाह अलैह मातली शरीफ हिकिड़ो माण्हू आयो, चईंदी मुंहिंजी मेह चोरी थी वई आहे। वॾेरो साहब जेको आहे न हाजी अमीर बख्श MP आहे, तव्हांजो मुरीद आहे, महिरबानी करे हिनखे मुंहिंजी सिफारिश कयो, मुंहिंजी मेह मोटराए ॾे। साईं फरमायो त बा मेह जे लाइ वॾेरे खे मां न चवंदुसि, वॾेरे जो जेको रब आहे न उहो मूंखे सुञाणंदो आहे, मां उनखे सुञाणंदो। अल्लाह चई त तोखे उतां कमु कराए, चई बस 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 वॾेरे खे न चओ, मूंखे रब खां कमु कराए ॾे। साईं जन तो आजाद थकिया, मुंहिंजा मौला हिन जी मेहड़ी वापसि वराई ॾिस। 3 ॾींहं ते माण्हू मोटी आयो, चईसीं बराबरि तूं अलाह खे सुञाणी, अलाह तोखे सुञाणे थो। अवा कीअं? चईसीं मोटी वियुसि, ॿी रात जो 3 बजे दर खड़कियो, ॿाहिरि वञा त नामी गिरामी चोर आहे इलाइक़े जो, मैं मुंहिंजी कायूं दर ते बीठो आहे। अबा मां त तोॾे क़ुरान खणी आयो हुउसि, मैं हेॾे क़ुरान खणी आयो हुउसि, यादि अथई? चई हा। चई पोइ अॼु पाणे खणी आई, चई इहा ॻाल्हि पुछ ई न। चई मां सुतो आहियां, चई मोचड़ा लॻाइनि। अल्लाह मैं मोटाईंदो नथो मोटाई, मैं मोटाईंदो नथो मोटाई, अचे मोचड़ा लॻा आहिनि, मूंखे निंड करण न ॾिनी अथनि। हाणे बाबा ही मैं वटि मुंहिंजे ख़ुदा जे वास्ते मूंखे माफ़ कर रुॻे। यफ़ज़उ नासु इलैहिम फी हवाइजिहिम, माण्हू पंहिंजे हाजतुनि पंहिंजे ज़रूरतुनि जे लाइ उन्हनि जे दर ते ईंदा आहिनि। पोइ कॾहिं दुआ बि न कंदा, रुॻे नज़र कंदा। निगाहे वली ने ये तासीर देखी, बदलती हजारों की तकदीर देखी। मुझो पीरन जो पीर दस्तगीर शेख अली हयती बीमार थी पियो, बगदाद वारो साईं पुछण वियुसि। वुज़ू कयूं, नमाज जो टाइम थियो, वुज़ू करण लॻा त शेख अली हयती जे घर में वण खजीअ जा सुकल थोड़ा बीठल हुजनि, वण ॻरी विया, सुकी विया, थोड़ा रुॻे बीठल हुजनि। मुंहिंजे पीरन जे पीर दस्तगीर हीअं निहारियो, सिर्फ सुकल थोड़नि खे ॾिठऊं। पीराने पीर जी नज़र थी त वण साओ थी वियो, टारियूं लामूं वरी मेवो वरी ॾोॾा झले, मुद बि न हुई पर अण मुदा था मेवा झले। हाँ वलीअ जे नज़र में पावर हूंदो आहे। मौलाना मोहम्मद इसाक जी ॻाल्हि ॿुधाई मां वॻे। हाँ वरी ॿुधाया, जन ॿुधी आहे तन खे फेरो अची वेंदो, जन न ॿुधी आहे वरी ॿुधो। मौलाना मोहम्मद इसाक मुंहिंजे क़िबला मुर्शिदन करीमन जो उस्ताद हुयो, चोटी जो आलिम हो, ज़बरदस्त जय्यद आलिम हुयो मौलाना मोहम्मद इसाक। हिकिड़े भेरे ओड़े पाड़े वारो को वठी वियुसि निकाह जे लाइ, निकाह पढ़ी आयो, उन संग जेको माई छोकिरी हुई न, उन ते अॻे को निकाह पियल हो। मौली साहब खे ॿुधायूं कोन, फॾे जी ॻाल्हि आहे, निकाह ते निकाह थी वियो। परी धुर हली वई जज वटि, दादू जो सेशन जज वाणियो हुजे, पाकिस्तान ठहण खां अॻु में जी ॻाल्हि आहे, वाणियो जज हुजे। जज पुछो त हे निकाह कंहिं पढ़ियो आहे? जो मौली मोहम्मद इसाक। उनखे चई किलार खे समन जारी कर, मौली ईंदड़ सुनवाई ते मौली इसाक खे घुराए। ईंदड़ सुनवाई ते मौली साहब आयो, अबा मौलवी हे निकाह तो पढ़ियो आहे? चईसी निकाह मूं पढ़ियो, पर मूंखे ख़बर कोन हुई त को ते फॾो आहे या अॻे निकाह पियल आहे, मूंखे ख़बर कोन्हे। चई हा तव्हां मौलवियुनि खे ॿियूं ख़बरूं सभु पवनि थियूं, बाक़ी इहा ख़बर कोन थी पए निकाह ते निकाह। ईंदड़ सुनवाई ते तुंहिंजी ख़बर वठंदुसि। मौली साहब के दिल में खुटको जो वाणियो आहे, अलाए कहिड़ी सज़ा ॾींदो। मोटी आयो, ओड़ो पाड़ो पुछे अबा को अल्लाह वारो जेको दुआ घुरे मुंहिंजी मुश्किल टरे। वली हथ खणंदा आहिनि, न थियणा कम थी पवंदा आहिनि। इन्नल्लाह यस्तही मिनल अब्द
أن يرفع يديهما فيردهما صفرا मदीने वारो साईं तो फरमाए जन मन अल्लाह जो बानो दुआ जा हथ खणंदो आ रब फरमाए तो मुके हया वेंदो आ हथ खाली कीअं मोटायांस बानो घुरंदो वेंदो मर बुॾींदो वेंदुसि मौलाना इसाक साहब पूछो तो कोई अहिड़ो दुर्वेश हुजे जेको हथ खणे केस पता थी के माण्हू ॿुधायोसि त हैदराबाद शहर में लजपत रोड ते फुटपाथ ते फकीर वेंदो आहे कॾहिं कपड़ा पाईंदो आहे कॾहिं बिना लिबास जे पुट मस्तन ते मयार न हूंदी आहे शरीयत जो हुकुम हूंदो आहे अकुल सां जे अकुल हलियो वञे न त पोइ उन ते शरीयत जा कानून लागू न थींदा आहिनि जॾहिं अल्लाह जो वली रब जे जलाल ऐं जमाल जी तजल्ली उन ते पवंदी आहे न पोइ उन तजल्ली में मुस्तग़रक थी वेंदो आहे जज़ब थी वेंदो आहे उन खे सरबो आहे मजज़ूब छा सरबो आहे जेको होश अकुल में हुजे इन खे सरबो आहे सालिक जेको अल्लाह जे तजल्लियुनि में गुम थी वञे इन खे सरबो आहे मजज़ूब ये वलियन जा ॿ क़िस्म आहिनि जेको सालिक हूंदो होश अकुल ख़िरत में हूंदो उन ते शरीयत जा कानून लागू थींदा पर जेको मजज़ूब थी वञे मजज़ूब मरफूल कलम हूंदा आहिनि उन ते पुछाणो न हूंदो मौलवी साहब के खबर पई तो मजज़ूबा हैदराबाद में फुटपाथ ते वेंदो आहे पर ज़बान मां जेको लफ्ज़ कढे सो थी पए इतो खैरपुर नाथन शाह में ॻोठ हुजेसि सफ़र करे 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 वञी हैदराबाद पहुतो उन वक़्त में सवारियुनि जी सहूलियत बि घटि हुई हैदराबाद पहुतो चई फ़क़ीर किथे आहे जो इहो रोड ते वेठो आहे वञे ॾिसे त अंग ओढियल न अथसि बेलिबास वेठो आहे ऐं हे वो धौरो जो खाधई न मुछां हिते अछाण हुआ धौरो लॻो पियो हुजेसि मखियूं मथां वेठियूं हुजनि मौलवी साहब ॾिसी चयो हल पंधु ई अजायो हाणे हे दुआ घुरंदो मुंहिंजो केस पता थींदो मूंखे कंहिं ग़लति ॿुधायो हे चरियो पाण वेठो मस्तु लॻो मुंहिंजो पंधु ई अजायो सोचे बीठो त हेॾो पंधु करे आयो आहियां हाणे माण्हू इहो आहे इहो दुआ घुरंदो तेसी वो मजज़ूब गाटो हेठ कयूं वेठो न कंध निमाई ये कंध मथे करे जदो मौलवी साक मूंखे ज़ोर त ॾिजे यार हिन खे कंहिं ॿुधायो त मां मौलवी आहियां मां साक आहियां पुट पहिरियों भेरो आयो न फ़क़ीर बि गाटो हेठ कयूं वेठो कंध मथे करे ॾिसी जदो मौलवी साक मूंखे ज़ोर त ॾिजे हाणे मौलवी साहब आलिम माण्हू सोची भई जो वञा ज़ोर ॾियांसि उघड़ ते नज़र पवंदी अन्नाज़िर वल मंज़ूर किलाहुमा फिन्नार पराई उघड़ ॾिसण वारो उघड़ ॾेखारण वारो ॿई दोज़ख में हाणे कीअं वञा पराई शर्मगाह कीअं ॾिसां दिल में सोचे पियो त वरी गाटो मथे करे चई हा फ़क़ीर खे ज़ोर ॾियण गुनाह आहे बाक़ी निकाह ते निकाह पढ़ण सवाब आहे हा सुभान अल्लाह इत्तकू बिफरासतिल मोमिन व हुव यंजुर इलैकुम बिनूरिल्लाह मोमिन जी फरासत खां ॾिजो ॾिसंदो आहे त अल्लाह जे नूर सां ॾिसंदो आहे छा सां ॾिसंदो आहे नूर सां ॾिसंदो अल्लाह बिनूरिल्लाह अल्लाह जे नूर सां ॾिसंदो आहे तुंहिंजो मुंहिंजो नूर कनात अची वई त परियों कुझु नज़र नथो अचे कपड़ो अची वञे पर्दो अची वञे अॻियों नज़र नथो अचे पर जेको रब जे नूर सां ॾिसंदो आहे उहो फारूक आज़म भली बीठो मस्जिद नबवी में मिंबर ते ख़ुतबो ॾिए पर हज़ारे किलोमीटर परे नहावंद जे महाज ते सारी सिपा सालार खे ॾिसंदो बाहे रण करे उन खे काशन बि ॾींदो आहे जंग हारियल जंग फतह थी वेंदी आहे हज़ारे किलोमीटर परे ॾिसंदो बाहे ऐं पंहिंजो आवाज़ ओसी ताईं पहुचाईंदो बाहे किथे मदीनो किथे नहावंद हज़ारे किलोमीटर जो फ़ासिलो आहे उमर जी हकल जुमे वारे ख़ुतबे वारी उन लश्कर वारनि उते ॿुधी हाणे मौलवी साहब सोचो त गुज़ार त भॼी पई
या बि ख़बर अथसि मौलवी आहियां साग नालो दमे निकाह ते निकाह पढ़ी आयो आहियां दुआ वठण आयो आहियां हड़ई ख़बर अथसि हाणे आयो वेझो पासड़ो वठी ज़ोरड़ा पियो ॾेसि चए मौलवी ते जी साईं हाणे उथी वञो सेवण शरीफ़ मखदूम बसर दीन वटि अड़े साईं महिरबानी कर मूंखे वरी रुलाए न मां वॾो पंधु करे उमेद सारे आयो आहियां मुझे पैसा भी कोन वता निकाह मुफ्त में पढ़ियो मजूब हक लगे मौलवी उठी समझी वियो त मस्त सा खैबो ना है मस्त सा हुज्जत न कबिया कलंदर हर्ज गोयद दीद गोयद मस्त फकीर जेके लफ्ज चवंदा हिन ॾिसी पो चवंदा हिन लिसानुल फुकरा सैफुर रहमान फकीरन जो ज़बानू रहमान जो तलवारूं हूंदियूं आहिन जेके लफ्ज निकरंदा ईअं थी पवंदो आहे मौलवी साहब उथियो चयो वञ सेवण मखदूम बसर दीनो वरी चयूं तो हैदराबाद मां मोटी सफ़र करे वरी सेवण पहुतुस उख बि ॾाढी लगी उञ बि लगी दिल में पे सोचां जे ॿ बुसरियूं हुजनि खाई वञा बुसरी समझो था न मखण जा ॿ चाणा हुजनि बुसरियूं हुजनि खाई वञा एॾी बुख लगी जे जेॾी महिल सेवण पहुतुस पुछा के वाह मखदूम बसर दीन किथे आ त ही गली में वञे पियो सेवण शरीफ जी गली में पोइते निहारे थी हाँ पाण खां कम न थियुसि तो के वरी मूडे मोकिलियो अथसि न हिन सां हाल न अहवाल न ख़बर न चार हू हैदराबाद में मस्त वेठो आहे ही वरी सेवण शरीफ में सालिक वेठो आहे इहो राबतो कहिड़ो इहा तार कहिड़ी जुड़ियल सुभान अल्लाह केड़िया वठी थी मूंखे हिकिड़े उजरे में विहारी पाण वियो थोरी देर खां पोइ मोटी आ त ॿ बुसरियूं बि हुजनि ऐं मखण जा ॿ चाणा बि रखिया हुजनि जे अधु बुसरी खाधम ड्रो थी वियो जे खा न सॼी वाट पियो चवंदो अची ॿ बुसरियूं खाई वञा ॿ मखण जा चाणा खाई वञा ॿ बुसरियूं खा न चए बुसरी खाधम हाणे महिरबानी करे जज वाणी खां मुंहिंजी जान छॾा अलाए कहिड़ी सज़ा ॾींदो मूंखे दुआ न घुरियई बुक न झलियई हथ ईअं करे चई वञ मौलवी हे दफ़ो माफ़ी अथई अॻिते अहिड़ो कमु न कजे चई अॻिते त तोबा कयमि पर हे दफ़ो जान छुटे मौलवी साहब तव्हां ख़्याल अहिड़ो कजो पिया मोटी आयो बे चौथे ॾींहं ते सुनवाई थी दरवाज़े ते बीहंदो आहे न जेको पटे वालो सॾु कंदो आहे मौलवी मोहम्मद इसाक हाज़िर थिए मौलवी साहब वियो कोर्ट में अंदर जज जे अॻियां हीअं फाइल खुलियो रखियो हुजे फाइल खे ॾिसे वरी हीअं वरी फाइल खे ॾिसे वरी मौलवी खे ॾिसे वरी फाइल खे ॾिसे वरी मौलवी हीअं हथ छंडे चए थो वञ मौलवी हे दफ़ो माफ़ी अथई अॻिते अहिड़ो कमु न कजांइ वे जज जे वात मां उहे लफ़्ज़ निकिता जेके सेवण वारे मखदूम बसर दीन पंहिंजे ज़बान सां साईं फरमाइनि था यफ़ज़उन नास इलैहिम फी हवाइजिम उहे अल्लाह जा बाना आहिनि जो माण्हुनि खे जॾहिं हाजत ज़रूरत पवंदी आहे उन्हनि जे दर ते टोड़ी ईंदा आहिनि पोइ उहे कॾहिं दुआ सां कॾहिं दवा सां कॾहिं निगाह सां कॾहिं सिफारिश सां कॾहिं पंहिंजे रूहानी कुवत सां माण्हुनि जूं हाजतूं पूरियूं कंदा आहिनि माण्हुनि जूं ज़रूरतूं पूरियूं कंदा आहिनि रब उन्हनि खे ख़ल्क़ियो ई इन्हे कम जे लाइ वलियनि खे रब ख़ल्क़ींदो ई इन जे लाइ त वञो माण्हुनि जूं ज़रूरतूं पूरियूं सुभान अल्लाह मुझा दोस्तो साईं फरमाइनि था उलाइकल आमिनून मिन अज़ाबिल्लाह उलाइक इहे ई अथव केड़ा हिकड़ा जेके हाजतूं पूरियूं था कनि ॿिया जेके उन्हनि वटि हाजतूं खणी मोहबत सां विखूं भरे वञनि था
साईं फरमाइनि था ये पंथ करे वञण वारा, ये दुआऊं ॾियण वारा, ये सभई मां मुस्तफा ऐलान तो कया ये अल्लाह जे अज़ाब का अमन वारा थी विया। ये अल्लाह वट प्यारा थव हिकड़ा, ये अल्लाह वारा या उन्हनि जे दर ते अचण वारा, उलाइकल आमिनून, ये सभई अमन वारा आहिनि। पोइ जे असां अल्लाह वारनि जे दर ते वियासीं त शिरक कहिड़ो थो चाचा? पाण चंदो पिनंदो वती उते शिरक कोन थो थिए। असांजे मातली में आयो वाणीअ जे दुकान ते, चई मस्जिद जो चंदो ॾे, जी बाबा मां वाणियो आहे, चई तूं वाणियो ही पैसा त वाणिया कोन। हिकिड़े वटि वियो इहो मुल्लो जेको आहे, जेके चवंदा अल्लाह वारनि वटि न वञो, हिकिड़े दुकान ते वियो, चई त मदरसे जे लाइ चंदो ॾे, चई बाबा मां तोखे ख़बर आहे व्याजी आहियां, व्याज खाईंदो आहे, व्याज जा पैसा आहिनि, चई त ॾियां, चई बाबा लूण जे खाण में गॾु मरी ॻरी वञे त उहो बि लूण थी वियो। अस्तगफिरुल्लाह, पैसो मिले पोइ हलाल आहे हराम आहे, व्याज जो आहे या रिश्वत जो आहे, मुल्ले खे पैसो मिले। इते शिरक नथो थिए, दर दर ते पिने थो, दर दर ते चंदो वठे थो। बाक़ी जे अल्लाह वारनि वटि वियासीं, अल्लाह जे प्यारनि खां जेकॾहिं इल्तिजा कईसीं त हिन में शिरक न आहे, बिदअत न आहे। मिठा मदीने वारे साईं जी तालीम ईअं ई मिलियल आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीबल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह, वसल्लम अलैका या हबीबल्लाह, सल्लल्लाहु अलैका या। सुभान अल्लाह। हाफिज़ हिकिड़ो किस्सो जो ॿुधाए, हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल पिरियाले शरीफ वारो, हाय 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 सुभान अल्लाह। माहेड़ी माई लस्सी जी चादी मथे ते खयूं वञे पई, रस्तो भुलिजी वई, रस्तो भुलिजी वई। साईं हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल उते जंग में साम्हूं नज़र आयो, अबा मूंखे पिरियालोए वञणो आहे, मां रस्तो भुलिजी पई आहियां। काॾे वञणो आहे? पिरियालो साईं जे शहर जो नालो आहे पिरियालो, पर असुल में सिंधी में पिरियालोए माना पिरीअ जो वतन, पिरीअ जो शहर, पिरीअ जो दर। साईं फरमाया मां काॾे वेंदी? चईं पिरियालोए हलिया, ॿ विखूं जो हलिया त गुंबद खदरा मदीनो शरीफ। चईं मूंखे त खैरपुर मीरस वारे पिरियाले वञणो, ही किथे आई आहियां? चई मां तुंहिंजो पिरियालो पंहिंजो आहे, असांजे पिरीअ जो वतन ही आहे। हाँ सुभान अल्लाह। हिकिड़े ॾींहुं साईं जन वेठा आहिनि पंहिंजे दरवाज़े जी चौखट ते, हिकिड़ो ॿाहिरियों माण्हू आयो पिरियालो शहर में, अबा इस्माइल खटरी किथे आहे? हाणे साईं जो नालो मोहम्मद इस्माइल हुयो, साईं ज़ात जा जूने जा हुया। हुन माण्हू पुछो अबा इस्माइल खटरी किथे आहे? कि मां छाजे लाइ थी पुछी? चई ॿुधो त पिरियालो में इस्माइल खटरी आहे, कपिड़ा रंगींदो आहे, चादरूं रंगींदो आहे, सो मां कपिड़ो रंगाइण आई आहियां। साईं फरमाए त अबा मुंहिंजो नालो बि इस्माइल आहे, खट को कमु मां बि कंदो आहियां, माण्हुनि जूं लोयूं मां बि रंगींदो आहियां। पुट जे चवीं त मां ई रंगे ॾियां। चई मूंखे आहे लोई रंगाइणी, पोइ उहो इस्माइल न त तूं ई। हीअं वेहारे तवज्जो जो ॾिनईसि त विलायत जो दर्जो मिली। हिकिड़ी नज़र सां मुहम्मदी रंग में रंगजी वियो। हू त आयो हो चादर रंगाइण जे लाइ, पर हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल जी नज़र थी वई त मारिफत जो रंग सिबगतुल्लाह वारो रंग लॻी वियो।
साईं जन मथो कूड़न जे लाइ हजाम वटाया आहिनि मथो कूड़न जे लाइ हजाम जे कुर्सी ते वेठा आहिनि हजाम अधु मथे जो कूड़े वियो हजाम जे अखियुनि मां गरम गरम पाणी किरियो आहे उहे कतरा उहे अखियुनि जा गरम पाणी जा टेपा बुज़ुर्ग जे टिकण ते किरिया हीअं ॾिठूं हजम रोए थो पुट छो थो रोई चीसी ता मथो कूड़ा हलिया वञो मूंखे छॾियो मूंखे रोअण ॾियो अॼु मुंहिंजे रोअण जो ॾियारो चई न पुट रोअण न ॾींदो मां हाय 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 रोअण दड़न खे खिलाइनि त अल्लाह वारा चई पुट मां मथो न कूड़न ॾींदो मां ॿुधाए छो रोनो हुई चईसी हींअर हीअ ॼञ लंघी न घिटीअ मां जेको घोट वञे पियो ॼञ वञे पई अॼु शादी आहे इहा जेको अॼु घोट परण ॼण थो वञे इहा कुंवार मुंहिंजे पुट जी मंग हुई उनजे नाले थियल हुई 20 साल थी विया आहिनि पुट मुंहिंजो गुम थी वियो आहे ॻोल्हियोसीं तलाश कयोसीं बच्चो हथ न आयो साईं अॼु आहे मुंहिंजे बच्चे जी मंग ॿियो परणियो थो वञे उन छोकिरी जे पीउ अचे मोकल घुरी चइबा या त पुट आण 20 साल इंतज़ार कयो अथमि या त इजाज़त ॾे मां न्याणी ॿिए हंधि परणाए छॾियां मूं रोई चयोमांसि अबा न्याणी विहारण जी शइ न आहे भली तूं परणाए छॾ उन छोकिरी जे पीउ चयो तोसां वाइदो थो कयां जे शादीअ वारी रात पे पुट तुंहिंजो अची वियो त कुंवार उन जी थींदी ओ साईं अॼु रोआं थो अॼु उन छोकिरी जी शादी आहे ही ॼञ वञी रही आहे मूंखे मुंहिंजो बच्चो यादि अची वियो आहे रोआं थो हाओ जे मुंहिंजो बच्चो हुजे हा इहा मुराद पंहिंजे अखियुनि सां ॾिसां साईं फरमाए त पुट मूंखे कौरो ॾे त मां ॿाहिरों थी अचां अरे साईं मथो त कूड़े वठा अची न बा मथो पोइ बि कूड़बो कौड़ो वठी बुज़ुर्ग ॿाहिरि निकितो आहे थोरी देरि में मोटियो कुर्सी ते वेठो आहे हाणे भली वठो कूड़ अञा हजाम उस्तरो खयो आहे मथे ते घुमाइण लॻो आहे तेसी नंढड़ो ॿार डोड़ंदो आयो हजम वटि तुंहिंजो पुट अची वियो बच्चो अची वियो बच्चो अची हजम रोण में ध्यान न पियो ॾे बुज़ुर्ग फरमाया हे ॿारड़ो छा थो चए चई चरियो आहे 20 साल पुट गुम थी वियो ॻोल्हे ॻोल्हे बीठायूं हथ न आयो एजो किथों ईंदो हे चरियो आहे ॿार इनखे छॾे ॾियो चई न पुट वञ मतां तुंहिंजो बच्चो अची वियो हुजे चईसी तव्हांजो मथो त कूड़े वठां चइबा तकड़ न आहे मथो कूड़जी पवंदो घर ॾों ॾिसी त अच हजाम घर वञे त पुट घर में ज़िंदा सलामत मौजूद बीठो अटे में हथ थपियल अथसि अटो मलबो आटो ॻोहिबो आहे अटे में हथ भरियल अथसि पीउ भाकुर पाए अखियुनि में ॻोढ़ा आणे चए थो बच्चा हेतिरो वक़्तु किथे हुई चई बाबा दिल्ली जे शहर में होटल जो नानवाई हुयुसि मानियूं पचाईंदो हुयुसि हींअर अटो पियो ॻोयां हिकिड़ो दुर्वेश आयो मूंखे चई छोकिरा तुंहिंजी कुंवार वनवाह में वेठी आहे तुंहिंजो अबो मर रोन वेठा तू हिते वेठो मानियूं पचाई मूंखे बाह मां वठी हीअं झटको ॾिनई अख खुली आहे त पंहिंजे घर में बीठो आहियां हजाम चो ओ पुट उहो फ़कीर उहो दुर्वेश जे दिल्ली मां हिते प्रियालो आंदुई उनखे सुञाणंदे जे हा बाबा उन जी निशानी ई आहे जो उन जो अधु मथे जो कूड़ियल आहे अधु वार बीठल ये अल्लाह वाले देते सब कुछ मगर इन्हें से लेने लिए चाहिए ढब कुछ दरे फैज़ हक बंद जब था न अब तक वलियों की झोली में अब भी है सब कुछ जो सल्लल्लाहु अलैहि
अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि कया रसूल अल्लाह वसल्लम अलैहि। छोकरो वठी आयो पंहिंजे दुकान ते, छोकरे जी नज़र पइजी बाबा इहो जवाब किथे रहियो दिल्ली, किथे रहियो पिरियां लोए। हे त कमरो खणी वियो आहे न, ॿ विकूं वियो आहे, किथे दिल्ली वियो रुगे वियो न, पर उन छोकरे खे वठी आयो। कुरान तो फरमाए त हज़रत सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम पंहिंजे जमायत खे फरमायो आहे को राणी बिल्किस जो तख्त खणी अचे, कबला यातूनी जो राणी बिल्किस मूं वटि अचण वारी आहे, ॿाहिरों शहर जे पहुची वई आहे, को वञे उहो तख्त खणी पर राणी जे पहुचण खां अॻु में हाज़िर करे। 1000 किलोमीटर परे आहे। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम वेठो आहे मुल्क शाम में, ऐं तख्त आहे मलक सबा यमन जे मुल्क में, 1000 किलोमीटर परे आहे। बादशाही तख्त आहे 80 गज डिघो आहे, 40 गज वेकरो आहे, 40 गज ऊंचो आहे, हीरन मोतियुनि जी जड़ावत थियल आहे, ॿाहिरों कोट आहिनि, पहरेदार आहिनि, सिपाही आहिनि। फरमाईंदो आहे को जेको खणी अचे। काल अल्लज़ी इंदहु इल्म मिनल किताब, वो मर्द उथियो जे वटि इल्म किताब जो हो, उन्हें चयो त मूंखे मोकल जो, मां तो तख्त खणी अचां। कुरान अरब जो। पो हज़रत सुलेमान फरमाइश त घणो वक्त लगंदी, घणी देर में आणींदे, जैसे कबल ऐं यरतद इलैक तरफुक, अख चिंबण खां अॻु में तख्त आणी। पुट हीर सो अख चिंबण, अख चिंबण में घणी देर थी लगे, सेकंड जो भी का नहीं पति मस लगे, माइक्रो सेकंड लगे, पर अल्लाह जो प्यारो इतो वियो मुल्क शाम में जा, मुल्क यमन में वियो, तख्त खणी हथ चिंबण का अग में पहुंचा। एदे सुलेमान जे उम्मत जो वली एडो पावर रखे थो तो मुझे मिठे मोहम्मद करीम जे उम्मत जे वली सुना मेहड़ के पासे में थई हजरत मखदूम सादी मूसानी रहमतुल्लाह अलैह मां दा ऑपरेशन वेडो तो करे, ऑपरेशन तो करे, पथरिया उनमें पंजो एक्सरे में नजर दिए थे, पथरिया 4 रातियों बुजुर्ग वट रही, मोटिवा एक्सरे कराए तो खाली आ। ओ मिठा अल्लाह जा वली रब जा दोस्त मदीने वाले साईं का पूछ बुधाया करी दी हदीस सुभान अल्लाह थकजी पिया ये सब अञा बाकी कसरत आजी मां साईं सोने एजा शाह वटी अचे लाईंदी जेक मां बाद वारा छत को न तागे इंशाल्लाह रहल कसर वाली बस विच में हिकड़ी बेदी है इंशाल्लाह इंदो या नहीं दो सुभान अल्लाह। सैयद अब्दुल नबी शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह जो उर्स मुबारक रात में जुम्मे जी अल्लाह के वली जे आस्थाने से अचबो न। सुभान अल्लाह। हिकड़ी हदीस बुधो, ही हदीस इमाम तबरानी माजम कबीर जिल्द सत्तो सुफो नंबर 117, बियो किताबा मजमू ज़वाइद जिल्द 10 सुफो नंबर 132, बियो किताब है कंजुल उम्मान जिल्द 6 सुफो नंबर 706। इन किताबन जो हवालो हजरत उत्बा बिन गज़वान रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत फरमाए तो मदीने वाले साईं फरमाए तो इदा अदल्ला आदुकुम शय्यन औ अराद आदुकुम औलन व हुवा बि अर्दिन लैस बिहा अनीसुन, तवा झंग में आयो, बर में आयो, स्वारी गुम थी वने, रस्तो भुलजी पओ, वाट मुझी पओ, वाट हथ न थी अचेव, डाची गुम थी वई, स्वारी गुम थी वई, रस्तो हथ न तो अचे, परेशान आयो, लैस बिहा अनीसुन, को बता सा यार दोस्त मददगार रस्ते बुधाण वारो केर नाए,
पोइ हीअं कयो मथां ई जाइ ते भी चो या इबादल्लाह अगीसूनी ए अल्लाह जा बानो मुंहिंजी दाह ॿुधो ए अल्लाह जा बानो मुंहिंजी रड़ ॿुधो ए अल्लाह जा बानो मुंहिंजी मदद कयो ए अल्लाह जा बानो मुंहिंजी मदद कयो या इबादल्लाह अगीसूनी अगीस खैस जी माना है दाह ॿुधण फरियाद ॿुधण इन अगीसूनी लफ़्ज़ में जा गौस लिखतो आहे गौस जो लफ़्ज़ जेको असां सुन्नी चवंदा आहियूं न गौस अदा है गौस आहे कुतुब आहे अदा पीरन जो पीर गौस आज़म आहे हर ज़माने में हिकिड़ो गौस हूंदो आहे हर दौर में हिकिड़ो गौस हूंदो आहे जो सॼी दुनिया जा वली उनजे कदम जे हेठों हूंदा आहिनि पर सभिनी गौसनि जो गौस हर ज़माने जे गौसनि जो सरदार अॻवान बगदाद वारो सोणो आहे के गौसुल आज़म गौस जे लफ़्ज़ ते माण्हुनि खे चिड़ लॻंदी आहे मिठा इहो गौस जो लफ़्ज़ हुज़ूर जी हिन हदीस जे लफ़्ज़नि मां निकितल आहे या इबादल्लाह अगीसूनी या इबादल्लाह अगीसूनी ए अल्लाह जा बानो मुंहिंजी मदद कयो मुंहिंजी रड़ ॿुधो मुंहिंजी दाह ॿुधो मां रस्तो भुलिजी वियो मूंखे वाट ॾेखारियो फरमाइनि था जेॾीमहिल तव्हां इएं सॾु कंदव न फ़इन लिल्लाह इबादा अल्लाह जा कुझु अहिड़ा बाना आहिनि जेके तव्हांजी मदद जे लाइ अची वेंदा अहिड़ा अल्लाह जा बाना आहिनि जेके तव्हांजी मदद जे लाइ अची वेंदा ला नराहुम जिनखे तव्हां अखियुनि सां नथा ॾिसो पर अचानक ईंदा तव्हांखे रस्तो ॾेखारे वेंदा तव्हांजी गुम थियल सवारी तव्हांखे मिलाए हिकिड़ो मुंहिंजे मुशाहिदे जो वक़्तु तव्हांखे ॿुधायो तातू ज़िलो जोही तालुको जोही जो हिकिड़ो ॻोठ आहे बहराड़ी जो कासिम रोदराणी ॻोठ कासिम ॻोठ उते मुंहिंजा मुर्शिद करीम ॿिया तबलीग जे लाइ माम साईं सां गॾु हुजा हिकिड़ी औरत आई रुनी रड़ियूं कईसीं मुंहिंजो मुड़ुसु 30 साल थी विया दुबई वियो आहे ॿुधो त उते शादी कई अथई ॿार 30 सालनि में असां सां राबितो बि कोन कयो अथई 30 साल थी विया साईं जन फरमायो अमा मदीने वारे साईं जी हदीस आहे साईं जन फरमायो जॾहिं तव्हां मुश्किल में हुजो परेशानी में हुजो हीअं ऊचाई ते बीही ऐं हीअं चओ त या इबादल्लाह अगीसूनी ए अल्लाह जा बानो मुंहिंजी मदद कयो अमा हाणे इन हदीस खे त आज़मायो अमा तूं बीही सॾु कर ए अल्लाह जा बानो मुंहिंजी मदद कयो मुंहिंजो मुड़ुसु मोटी अचे मुंहिंजो मुड़ुसु गुम थी वियो मुंहिंजो मुड़ुसु मोटी अचे अल्लाह जा बानो मुंहिंजी मदद कयो मूंखे कसम आहे रब जी ज़ात जो मां पाण शाहिद आहियां भाई वञी उन ॻाल्हि ते अमल कयो ॿिए ॾींहं ते उहो मुड़ुसु जो गोॾ ॿधल हुजे पुलिस पकड़े तो सफ़र करे पुलिस ज़रूर 30 साल रहियो पियो त इकामो हूंदो या डॉक्यूमेंट हूंदा न उन खां अहिड़ी ग़लती थी वई जो गोॾ में मथो उघाड़ो पुलिस पकड़े में हर जाल में मिठा अकीदो ही रखो त करण वारी ज़ात अल्लाह जी कुवत रब जी आहे कुदरत रब जी आहे पावर रब जो आहे पर अल्लाह वारनि खे रब जे तरफ़ां कुवत कुदरत हैबत हशमत ताक़त पावर अल्लाह ॾींदो आहे मिसाल शफ़ा केरु ॾींदो आहे ॻाल्हायो शफ़ा केरु ॾींदो आहे डॉक्टर ॾींदो आहे दवा ॾींदी आहे शफ़ा केरु ॾींदो आहे ॻाल्हायो न शफ़ा अल्लाह ॾींदो आहे दवा छो था कयो डॉक्टर छो था वञो पुट दवा शफ़ा न ॾींदी आहे डॉक्टर शफ़ा न ॾींदो आहे पर ज़रियो ऐं वसीलो थींदो आहे अल्लाह शफ़ा ॾींदो आहे दवा जे ज़रिए अल्लाह शफ़ा ॾींदो आहे डॉक्टर जे ज़रिए हाणे मिसाल हिकिड़ी माई जो ॿारो बीमार आहे डॉक्टर रोंदी थी रेडी ओ डॉक्टर मुझे बच्चे के बचा ओ डॉक्टर मुझे बच्चे के बचा ओ डॉक्टर मुझे बच्चे के मुझे बच्चो हथन में थो हाणे इन माई जो इहो अकीदो कोन्हे त को डॉक्टर बचाईंदो अकीदो इन माई जे दिल में भी इहो ई आहे त बचाइण वारो
वसीलो ज़रियो डॉक्टर बणजंदो आहे इन जे करे चवंदी आहे अब्बा डॉक्टर मुंहिंजो बच्चो बचाए ॾे बचाईंदो अल्लाह आहे डॉक्टर हीलो बहानो कंदो आहे ओ मिठा पुट रब ॾींदो मुश्किल रब टारींदो आहे पर वलीअ जे ज़रिए वलीअ जे वसीले क़ुरान ॿुधाए हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे 120 साल उम्र थी वियसि घणी ऐं साईं जी जेका बीबी सगोरी हुई न हज़रत ज़करिया जी घरवारी उहा बि 90 सालनि खां मथे थी वई इन उम्र जे उन हद खे पहुती जिते औरतूं ॿार ॾियण खां मायूस थी वेंदियूं ॿार ॼमंदो ई कोन पुराणी थी वई हिकिड़े ॾींहुं हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम आयो बीबी मरियम जे इबादत खाने में कखाई झूपड़ी हुयसि बीबी मरियम वेठी इबादत करे अल्लाह जो ज़िक्र वठी करे हज़रत ज़करिया जो आयो त ॾिठई त अणमुदाइता मेवा पिया अंगूरनि जी मौसम कोन्हे अंबनि जी मौसम कोन्हे सॼे चेकमाबाद में अंब हिकिड़ो नथो मिले पर बीबी मरियम जे झुगी में ताज़ा ताज़ा अंब रखिया सियारे जा मेवा उन्हारे जा मेवा सियारे में अणमुदाइता मेवा जेॾी महिल अणमुदाइता मेवा हज़रत ज़करिया ॾिठा न हुनालिक दआ ज़करिया उन घड़ी उन जाइ ते उन लम्हे जेॾी महिल अणमुदाइता मेवा ॾिठई न चई मालिक मुद्द सां त हर शइ ॾींदो हुई पर हिन जाइ ते अणमुदाइती शइ ॾिठी अथमि बीबी मरियम जे आस्थाने में बीबी मरियम जे इबादत खाने में अणमुदाइता मेवा ॾिठा अथमि मौला मूंखे बि अणमुदाइतो पुट ॾे मुद्दते सभिनी के पुट ॾींदो हुई वश्ताल रस शैबन वलम अकुम बिदुआइक रब शकिया ए मुंहिंजा मौला मुंहिंजा वार अछड़ा थी विया मुंहिंजा हथ हीणा थी विया मुंहिंजी घरवारी कुराड़ी थी वई ॿार ॾियण जी मुद्द न रही पर हिन इबादत खाने में अॼु मूं अणमुदाइता मेवा ॾिठा आहिनि मूंखे बि आस थी पई आहे मूंखे बि अणमुदाइतो पुट ॾे आलम खोड़ वेठा आहिनि स्टेज भरी पई आहे आलमनि खां पुछो हुनालिक ज़र्फ़ आहे ज़र्फ़ ज़मान जे लाइ बि ईंदो आहे ज़र्फ़ मकान जे लाइ बि ईंदो आहे उहा चाहे उहा इबादत खानो उहो झूपड़ो जिते बीबी मरियम इबादत कंदी आहे उन जाइ ते उन घड़ी में हज़रत ज़करिया दुआ जा तक बस देर में गुजरी आवाज आयो या ज़करिया इन्ना नुबश्शिरुका बिग़ुलामिन इस्मुहु यहया ए ज़करिया मुबारक तो दे पुट जे मदई नालो यहया असांजो त ईमान आहे न नबी जी दुआ हर जाइ ते कबूल आहे नबी जी दुआ हर जाइ ते कबूल आहे पर इते इबादत खाने में अची छो दुआ घुरी कुरान या ॻाल्हि छो चई ते हुनालिक उन जाइ ते मालूम थियो त जिते अल्लाह जी वली आहे कामिला सालिया पानी इबादत थी करे या इबादत वारी जाइ आम जाइ न आहे दुआउनि जी क़बूलियत जो जिते अल्लाह जा दोस्त रहंदा आहिनि न ज़ाहिरी ज़िंदगी में हुजनि या मज़ार में हुजनि जिते उन्हनि जा वजूद मसऊद हूंदा आहिनि न उन जाइ ते रब जी रहमत वसंदी उन जाइ ते दुआऊं क़बूल थींदियूं हिकमाबाद वारा अकीदो इहो रखो त कम करण वारी ज़ात रब जी आहे ताक़त रब जी आहे कुवत रब जी आहे वली हथ खणंदो आहे रब खे इल्तिजा कंदो आहे रब उन जा हथ खाली न मोटाईंदो आहे वली तवज्जो कंदो आहे उन जे तवज्जो जे ज़रिए रब कम करे ॾेखारींदो हज़रत उज़ैर जो वाक़ियो क़ुरान में आहे उज़ैर हज़रत उज़ैर सुहिणो सॻोरो यरूशलेम जे शहर खां लंघियो त शहर फिटल उजड़ियल दीवारूं ड्रही पियूं छतूं किरी पियूं चई मौला अन्ना यू हादिहिल्ला बद मौतिहा मौला ही शहर उजड़ी विया हिनखे तूं कीअं आबाद कंदे हे उजड़ियल शहर कीअं आबाद कंदे गॾ ते चढ़ियो पियो वञे
उज़ैर सगोरो ऐं मानी भुजे से पानी भुजे से खली में पानी भुजे से खाधे पीते जो सामान भुजे से गॾ ते सवार वञे पियो ये शहर खे ॾिसी चई मौला अन्ना जो ही याद इल्ला बाद मौतिया हिन शहर खे फिटी वञण खां पोइ कीअं आबाद कंदे अल्लाह ताला उज़ैर खे मौत ॾिनो 100 साल पियो रहियो 100 साल पोइ सुम्म बस 100 सालनि खां पोइ अल्लाह जियारियुसि वरी अल्लाह ताला उनखे ज़िंदगी ॾिनी पोइ रब फरमायुसि कम लबिस्त उज़ैर घणो थियो अथई काल लबिस्त यौमन व बाद यौम मौला ॾींहं या ॾींहं जो थोरो हिसो रब फरमाए बल लबिस्त मियत आम ओ खुदा जा बाना 100 साल पियो 100 साल पियो सी बोला मां त समझा ॾींहं या ॾींहं जो पार बस गुज़रियो रब फरमाए न 100 साल हाणे ॾिस गॾ खे जो ॾिठई त उहो गॾ मिटीअ में ॻरी झुरी पाईमाल थी वियो उहो गॾ हुते ॻरी वियो गोश्त ॻरी वियो चम ॻरी वियो वार ॻरी विया हॾ बि ॻरी मिटीअ में पाईमाल थी वियो वरी जेका मानी ऐं पाणी हुयसि न पाणी पारूथो बि न थियो आहे ताज़ो ताज़ो पाणी मानी गरम जेका हुई न बाथूं पई निकिरे मानी ठरी बि न ॻाल्हि सम्झो या न बेशक सो या दास्तान या रिवायत न आहे क़ुरान वारो जो जेको क़ुरान खे न मञे त क़ुरान मुंहं ते घुमे थो ॿुधा हाणे गॾ उते हुयो ऐं मानी पाणी बि उते हुई उज़ैर बि उते हुयो उज़ैर 100 साल वफ़ात करे वियो वरी रब जारियुसि गॾ ॻरी वियो पाणी पारूथो बि न थियो ताज़ो ताज़ो पाणी मानी ठरी बि न 100 साल इन में 100 त सियारा आया हूंदा 100 उन्हारा आया हूंदा हवाऊं तूफ़ान मींहं 2010 वारी बोट में विसरी कोन्हे त वरी अल्लाह फिजल रहम करे अल्लाह रहम करे बेटा हाणे 100 सालनि जे ज़माने में छा छा थियो हूंदो रब जी मर्ज़ी आहे कंहिंजे लाइ ज़माने खे रोके छॾे कंहिंजे लाइ ज़माने खे हिमथाए छॾे हुज़ूर विया न मेराज ते मेराज ते वियो न 18 साल हे तो वारा न हे जेके सिजु उभरियो लथो इहो थियो हिकिड़ो ॾींहुं सिज जे उभरण लहण सां ॾींहुं अहिड़ा 7 ॾींहं थियो हफ़्तो 7 ॾींहं हफ़्तो ऐं 4 हफ़्ता महीनो 12 महीना साल 100 साल हिकिड़ी सदी मिठा इहो जेको असांजो ज़मीन जो हिसाब आहे न ॻाणे पियो सिज जे लहण उभरण सां पर हे सिज आहे आसमान खां हेठि या चोथे आसमान खां हेठि मथे न सिज जो लहण न उभरण न इहो निज़ाम हिकु निज़ाम शमसी सोलर सिस्टम हेठि मथे जेको आहे न उहो सिज सां ॾींहं जो ॻाणे पियो न आहे मथे हिन नूरी साल कहिड़ा साल ॾींहं नूरी साल ऐं नूरी ॾींहुं जेको आहे न हिकिड़ो ॾींहुं ख़बर अथव केॾो वॾो आहे क़ुरान तो फरमाए फी यौमिन कान मिक़दारुहु 50 अल्फ सना नूरी ॾियारो जेको क़यामत थींदी न हिकिड़ो ॾियारो 50,000 साल जो हूंदो कहिड़ो वॾो ॾींहुं हूंदो 50,000 साल जो हूंदो हुज़ूर जेके 18 साल विया न इहे हितों वारा न नूरी साल हुया रब ॼाणे या रब जो रसूल ॼाणे हुज़ूर जे लाइ ज़माने खे रब पखेड़े छॾियो हज़ारे साल विया ऐं काइनात वारनि जे लाइ ज़माने जी रफ़्तार रब रोके छॾी जेॾी महिल मेराज माणे मोटी आया न त वण जी टारी टुटी पे वज़ू जो पाणी वहियो पे दर जो कड़ो खड़कियो रब जी मर्ज़ी आहे न कंहिंजे लाइ ज़माने खे रोके छॾे कंहिंजे लाइ ज़माने खे इंघाए छॾे ओ मिठा जेॾी महिल हज़रत उज़ैर जी ज़ात बाबरकात उन जाइ ते हज़रत उज़ैर जो पाणी पारूथो न थियो आहे हज़रत उज़ैर जो पाणी
ताज़ो ताज़ो आ हज़रत उज़ैर सोने जी मानी थी न थी आ ठरी ना है गरम गरम बापू भाई गॾु ऐं गॾा करियो मिट्टीअ में पामाल थी पो हज़रत उज़ैर हीअं गॾु से त यरूशलेम जो शहर आबाद माड़ियूं बंगला बाज़ारूं ख़ल्क हले घुमे पई ख़रीद फरोख्त पई हले 100 साल गुज़रिया न तेरान शहर आबाद थी वियो ॻाल्हि सम्झो हाणे रब फरमायोसि त हे उज़ैर तोखे मां माण्हुनि जे लाइ निशानी थो बणायो मालिक कीअं रब फरमाए त तू नज़र कर इने गड्ढा जेको ॻरी वियो आहे न वंज़ुर इलल इज़ाम क़ुरान इन्हनि हड्डियुनि जेके ॻरी वियूं मिट्टी में हड्डियूं पायमाल थी वियूं न वंज़ुर नज़र कर तू नज़र कर मां इनखे जहिड़ो कयो नज़र तू कर जहिड़ो मां कयां ताक़त मुंहिंजी नज़र तुंहिंजी ओ उज़ैर वंज़ुर तू नज़र कर जेॾी महिल उज़ैर हीअं ॾिठो उहे हड्डियुनि जो ढांचो थी बीठो हे टंगूं हे करघे जूं हड्डियूं हे साईं मुंहिंजा पुछ उहो गड्ढा जो ढांचो खड़ो थी रब वंज़ुर वरी जो ॾिठई त उन हड्डियुनि जे मथां गोश्त चढ़ी वियो रब फरमाए वंज़ुर तू ॾिस ॾिठई त गोश्त जे मथां खल चढ़ी वई गॾो जहिड़ो थी वंज़ुर नज़र तू कर तुंहिंजी नज़र थींदी गॾो जहिड़ो थींदो गॾा जो ढांचो ठहंदो नज़र अल्लाह जे प्यारे जी कम रब जी ज़ात ते कयो ओ मिठा जेकॾहिं उज़ैर जी नज़र सां मुर्दो गॾो जहिड़ो थी सघे थो त मुंहिंजे पीर दस्तगीर जे नज़र सां 12 साल ॿुॾनि वेड़ो तर तोखे दस्तगीर ते एतिराज़ थो थिए न पीरनि जे पीर 12 साल ॿुॾो ॿेड़ो कीअं तारियो हूंदो मरी विया पाणी में ॻरी विया मच्छूं खाई वियूं लाश मरी विया उहो कीअं चहिरो थी हूंदी क़ुर थो फरमाए वंज़ुर उज़ैर नज़र तूं कर जहिड़ो मां थो जे उज़ैर जी नज़र 100 सालनि जे मुअल कॾे खे चियारे सघे थी त पीरनि जे पीर जी नज़र 12 सालनि जो ॿुॾल ॿेड़ो सारे सुभान अल्लाह हज़रत सैयदना मूसा अलैहिस्सलाम हज़रत यूसुफ बिन नून ॿ नबी सगोरा रब फरमाए त ए मूसा मुंहिंजो हिकिड़ो अहिड़ो दोस्त आहे जो हुनखे अहिड़ो इल्मु ॾिनो अथऊं जंहिंजी तो मूसा खे जो दीदार कराईंदे रब फरमाए हा मौला मूंखे इजाज़त ॾे मां वञी हिनजी ज़ियारत कयां एड्रेस ॾे किथे रब फरमाए एड्रेस थो ॾियां मुअल मच्छी उनखे तए ते तरे मिर्च मसाला लॻाए मच्छी तरे खणी वञ जिते मच्छी जहिड़ी थिए उते मुंहिंजो वली मिले अब एड्रेस ॾिबी आहे न असां कराची में पाकिस्तान चौक ते मिलंदासीं लालू खेत में मिलंदासीं फलाणे दुकान ते जैकमाबाद में कहिड़ो चौक डीसी चौक ते मिलंदासीं जैकमाबाद वॾो शहर आहे न ईअं कोन्हे त सॼो ॾींहुं रुली वञे एड्रेस ॿुधाए फलाणी जाइ ते मिलंदासीं मौला मूंखे ॿुधाए तुंहिंजे वलीअ सां मिलण थो चाहियां ज़ियारत करण थो चाहियां एड्रेस ॾे रब फरमाए एड्रेस या अथई मुअल मच्छी खणी वञ जिते मच्छी जहिड़ी थींदी उते मुंहिंजो वली हज़रत मूसा हज़रत यूसुफ ॿई ॼणा उहा मुअल मच्छी खणी विया जेॾी महिल उते पहुता जिते हज़रत ख़िज़र रहे ख़ुदा ॼाणे थो तुर्की में उहा जाइ मां पंहिंजे अखियुनि सां ज़ियारत करे आयो जिते ॿ दरिया मिलनि था न उहा जाइ मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो जेॾी महिल उते आयो हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम उन में टोबरो हुयो ये छतो हुयो छली हुई या जेको सामान खणण जो शंतो बैग हूंदी आहे उन में उहा मच्छी हुयसि जेॾी महिल उते आयो त उहा मच्छी जहिड़ी थी बुल ॾेई पाणी में हली पाणीअ में का शइ वञे हीअं वेंदी त
पानी के चीरींदी वेंदी पुठियों वरी पानी पाण में ऐसा साईं पिठो तो पानी हाँ साईं हाँ केड़ो वडो आवाज को अगे साल भगो केड़ो बेगारी बेगारी जे पानी में लठ हन न लठ वेंदी पानी के चीरींदी वेंदी पर लठ अगते वेंदी पोयो पानी पाण में हलबो पर ये जो मच्छी पुल डई वई न हिय जो वने पई त पानी में गार उठाईंदी पई वने अगते थोरो व्या हज़रत मूसा पुछस त उज़ेरो मच्छी खाने चीज मच्छी तो उते मरजल पारेन वट जेरी थी भजी वई जे बुधाई वे छो न ने गोला में उते मोल मच्छी जेरी थी इते अल्लाह जे वली जी मुलाकात जेरी मन मोटी आया फवजदा अब्दम मिन इबादिना वो उते जिते मोल मच्छी जेरी थी उते अल्लाह जे वली खिज़र जो दीदार थी खिज़र दुआ न करी तो मोला मच्छी के जेरो कर इल्तिजा न कई न जिते वली दा कदम लगा उते मोल मच्छी जेरी थी वई ओ मिठा जे कदे बनी इस्राइल जो वली खिज़र जिते कदम रखे उते मोल मच्छी जेरी थे पीरन जो पीर दस्तगीर जिते कदम रखे खुदा जो कसम हिते हिकड़ो बेड़ो हजार बेड़ा तारे सके तो हजार मुर्दा जियारे सके तुझो पीर मुझो पीर ओ मिठा अल्लाह वारन सा मोहब्बत रखो अल्लाह वारन सा निस्बत रखो अकीदो सच्चो सुठो सोनो रखो ये जेके बरसाती बेडर मिलता है अल्लाह बरसात में कांटा कांटा ऐसा एड़न जी गाल कन्न ते ना अल्लाह ध्यान ही न दियो तो मिठा असा वलियन जे मोहब्बत रखण वारा मञण वारा वलियन जे दर ते वञण कबूल हाण वरी जेकॾहिं सॼो थियो आहे सोणे सैयद अब्दुल नबी शाह जे दर जो थींदासीं अल्लाह असांजी हाज़िरी क़बूल कंदो दुनिया में आख़िरत में वलियन जी मोहब्बत में जियारींदो वलियन जी मोहब्बत में मकाने